थड़ी मोहब्बत में बुनियादी सहूलतुनि जी खोट सबबि शहरी तकलीफ़ुनि खे मोड़ण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे शबीर मंगी। नाज़रीन, पीपल्स पार्टी के बानी सरवाणी दुनिया के अज़ीम अगवान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के नाले से मनसूब थियल शहीद भुट्टो कॉलोनी थरड़ी मोहब्बत जंहिंजो संग बुनियाद 1987 में शहीद राणी पंहिंजे हथनि मुबारक सां रखियो हुयो, पर वक़्त की दज़ में लुटिजी वियल पीपल्स पार्टी के हुक्मराननि हिन अज़ीम नाले जो भरम न रखियो। हिन कॉलोनी के मुतकमिल तौर नज़रअंदाज करे छॾियो आहे। वधीक हिन कॉलोनी के रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू कहिड़े मसइलनि जो शिकार आहिनि। असां वटि हिन भुट्टे कॉलोनी में न नाली आहे सही, न को रोड आहे, को न रस्तो आहे। वॾी ॻाल्हि आहे त असां वटि गैस बि कोन्हे को। ऐं हीअ नालियूं जेको आहे सो पलट करे वहंदियूं आहिनि। हीअ ज़ोरी असां पंहिंजो पाण साफ़ करे ऐं कंदा आहियूं। शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो कॉलोनी जी का बि हिते सहूलियत कान ॾिनी वई आहे। नाले जे हिसाब सां त कुझु ॾियणु खपेनि, पर हिते का बि सहूलियत कोन ॾिनी वई आहे। थड़ी मोहब्बत जे केतिरनि ई वार्डनि में जेको आहे सफ़ाइयूं वग़ैरह जेके बि ड्रेनेज सिस्टम आहे या गैस जूं सहूलियतूं आहिनि सभु ॾिनियूं वियूं आहिनि, पर वाहिद ई वार्ड आहे भुट्टा कॉलोनी, शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टा कॉलोनी, जंहिं ते MPM कंहिंजी बि नज़र नथी। हिते का बि सहूलियत कोन्हे। मूंखे तक़रीबन 20-22 साल थिया आहिनि। 2001 खां वठी मां आयल आहियां। हिते न बिजली जो सुख आहे, न नालनि जो सुख आहे, न रोडनि जो सुख आहे, न गैस आहे। हिते PP वारा जेके अचनि था वोट त वठी था वञनि, मिनथूं आज़ियूं करे कमु कोन था कनि। सुख को बि कोन्हे असांखे, न बिजली आहे, इहो गैस आहे, न छा न कर, न पाणी, भला कुझु बि कोन्हे। वोट सॼी उमिरि पी पिया खे उनखे ॾिसो, सॼी उमिरि उनखे ॾिसो, पर पोइ थियो त कहे कुझु बि कोन्हे। पोइ छा कयूं, भला ग़रीब विढूं। जी नाज़रीन, अवां शहीद जे नाव सां जुड़ियल हिन कॉलोनी जे वासियुनि जा दर्दनि जा दास्तान ॿुधा। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त गुज़िरियल 13 सालनि खां हुक्मरानी कंदड़ शहीदनि जे पंहिंजी पार्टी जा चूंडियल नुमाइंदा पंहिंजे रहबर जे नाले जो भरम रखंदे हिन कॉलोनीअ जा मसइला अवलियत जे बुनियाद ते हल कराइनि। कैमरामैन सदर जामरी सां गॾु शबीर मंगी, आवाज़ TV न्यूज़ थड़ी मोहब्बत।